क़ौमी असेंबली जे सिक्योरिटी में नाकामी ते स्पीकर जो एक्शन। स्पीकर सरदार अयाज सादिक सार्जेंट एट आर्मस इशफाक अशरफ के 4 महीननि लाइ मुअतल करे छॾियो। सिक्योरिटी असिस्टेंट वकास अहमद ऐं 3 जूनियर असिस्टेंट बि मुअतल। वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मुलाज़मन जी पेंशन रूल्स में तरमीमूं करे छॾियूं। शरीक हयात जी वफ़ात या अहल न हुजण जी सूरत में पेंशन जो मुद्दो 10 साल ताईं महदूद। जेकॾहिं फ़ौती पेंशनर जो ॿार माज़ूर हूंदो त उनखे ताहयात पेंशन मिलंदी। अहल ॿार जी सूरत में पेंशन 10 सालनि ताईं या ॿार जी उमिरि 21 साल थियण ताईं मिलंदी। तरमीम तहत स्पेशल फैमिली मेंबर्स खे 25 सालनि ताईं पेंशन मिलंदी। फोर्सेस जी समूरनि रैंक्स लाइ पेंशन जी शरह में 50% वाध। 25 साल सर्विस खां पोइ रज़ाकाराना तौर रिटायरमेंट ते पेंशन मां कटौती थींदी। मुल्क जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी अॼु 36वीं वरसी मल्हाई पई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान टेसूरी मज़ार कायद ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं फातह पढ़ी। गवर्नर कामरान टेसूरी मीडिया सां ॻाल्हाईंदे पीटीआई ऐं उन जे बानी चेयरमैन जो नालो वठण बिना तनक़ीद कंदे चयो आहे त हिकु सियासी पार्टीअ जो रवैयो इंतहाई गैर मुनासिब आहे। हिकु शख़्स जेल में वेही मुल्क अंदरि नफ़रतुनि जो ॿिज छटे रहियो आहे, पर ॾेही साज़िश जो हिसो बणजंदड़ मुल्की तरक़ी में रुकावट आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त असांखे ज़ाती रंजिशूं विसारे पाकिस्तान खे अज़ीम मुल्क बणाइणो पवंदो। कश्मीरी अवाम ते भारती ज़ुल्म ऐं फ़लस्तीन ते इसराइली जारियत जी मज़म्मत। सिंध हाई कोर्ट गुम थियल शहरनि जी बाज़ियाबी लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल करण जी हिदायत करे छॾी। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोट्रो जी सरबराही में 2 रुकनी बेंच कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां गुम थियल शहरनि जी बाज़ियाबी लाइ दाख़िल करायल दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई। गुम थियल शहरनि जा वारिस पेश न थिया। जांच ऑफिसर खां गुम थियल शहरनि जी ट्रेवल हिस्ट्री तलब। ॿुधणी 4 हफ़्तनि लाइ मुलतवी। पेशावर हाई कोर्ट में जजनि जो अंग 20 मां वधाए 30 कयो वियो। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जजनि जो अंग वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नवाबशाह जे ॻोठ बाखान ज़रदारी में संगावती तकरार तां ज़रदारी बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो। फायरिंग जे नतीजे में 2 औरतुनि मसमात शरीफ़ा ऐं सानिया ज़रदारी समेत 3 ॼणा मारिजी विया। वारसनि जो लाश रखी धरणो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वठंदे SSP शहीद बेनज़ीराबाद खां रिपोर्ट घुरे वरिती। कराची जे इलाइक़े पुराणे गोलीमार में गटर नाले मां 8 सालनि जे ॿारड़े हैदर जो लाश कढियो वियो। फोत थियल ॿार जे अमर जो चवणु आहे त मुबैना तौरु हिकु ज़हनी मरीज़ औरत ॿार खे गटर नाले में उछलाए फ़रार थी वई। राति जे वक़्तु ऊंदाही सबबि रेस्क्यू ऑपरेशन रोकियो वियो हो। अमरीका में सदारती इलेक्शन लाइ डेमोक्रेटिक उम्मीदवार कैमला हैरिस ऐं रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप विच में पहिरियों सदारती बहस मुबाहिसो। कैमला हैरिस ट्रंप ते इल्ज़ाम मणींदे चयो आहे त ट्रंप वटि अवाम न पर अमीरनि लाइ प्लान आहे। कामयाब थियो त प्रोजेक्ट 2025 लागू कंदो। डोनाल्ड ट्रंप वरी कैमला हैरिस ते तनक़ीद कंदे चयो त कैमला हैरिस सदर जो बाइडन खे कॉपी कंदी आहे। वटि अवाम जी ख़ुशहाली जो को बि मंसूबो नाहे। कामयाब थी त अमरीका खे तबाह करे छॾींदी। ऐं पारा चनार में मुसाफ़िर 20 रुपयनि लाइ चकवाणी वेन ड्राइवर जो कन कटे छॾियो। ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े पारा चनार में अजीब वाक़ियो पेश आयो। पारा चनार थाणे ते वेन ड्राइवर अमजद अली शिकायत दाख़िल कराई त वहाब अली नाले शख़्स हिकु औरत संदसि वेन में शहर खां कॉलेज कॉलोनी ताईं सफ़र कयो। मंज़िल ते पहुचण बाद उन शख़्स भाड़े जी मद में
100 रुपया ॾिना ऐं 20 रुपया वापसि घुरण जी घुर कई। इनकार कयो त एतिरो ई भाड़ो थिए थो, जे ते मुसाफ़िर वाहाब अली मथस हमलो करे कन कटे छॾियो। पुलिस ज़ख़्मी ड्राइवर खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल करण बैदि जवाबदार वाहाब अली खे गिरफ़्तार करे वरितो।